बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवें उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पंजूं पढ़ंदासीं सिंधी ॿाराणे किताब मां। पहिरें सबक़ खे हिजे पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेशकु सबक, पे नून ज़बर प, जीम वा नून पेश जूं पंजूं सबक पंजूं, अलफ पेश उ, ठे पेश ठ उठ, हे ज़ेर ही, हमज़ो पेश उ हियो, अलफ पेश उ, ठे पेश ठ उठ, अलफ मंदवा हे हे आहे, बे पेश बु, काफ पेशकु बुक, हे ज़ेर ही, हमज़ो पेश उ हियो, बे पेश बु, काफ पेशकु बुक, अलफ मदवा हे हे आहे, सीन पेश सु, टे पेश टु सुट, हे ज़ेर ही, हमज़ो पेश उ हियो, सीन पेश सु, टे पेश टु सुट, अलफ मदवा हे आहे, अलफ ज़बर अ, खे ज़ेर खे अखे, काफ ज़बर क, नून पेश न कन्न, पे पेश पु, ठे ज़ेर ठे पुठे, बे ज़बर ब, खे पेश खु बख, पे पेश पु, टे पेश टु पुट, पे पेश पु, छे पेश छु पुछ। जी दोस्तों हाणे सबक़ खे रवानगी सां पढ़ंदासीं। सबक पंजूं, उठ, हीउ उठ आहे, बुक, हीउ बुक आहे, सुट, हीउ सुट आहे, अखे, कन्न, पुठे, बख, पुट, पुछ।